बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां आहियां अरबाब अली ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी हिस्टोरिका। अॼु असां डिस्कस कंदासीं हिकु नंढड़े मोहाणनि जे ॻोठ खां जग मशहूरु शहर ऐं टावरनि जो शहर। जी हा, उहो शहर आहे दुबई। जेकॾहिं असां क़दीम ज़माने वारे दुबई खे नज़र विझूं था त दुबई 3000 क़बल मसीह खां 5वीं सदीअ ताईं हिकु रेगिस्तानी इलाइक़ो हुयो जिते कुझु क़बीला आबाद हुया। इस्लाम जे अचण खां पोइ ऐं इस्लामी फुतूहात खां पोइ उते आबादी वधण लॻी। तारीख़ जे वर्कनि मां ख़बर पवे थी त दुबई 1800 खां 1832 ताईं हिकु नंढड़ो ॻोठ हुयो जिथे मुहाणा मच्छी मारींदा हुआ ऐं उन्हनि पंहिंजे हिफ़ाज़त लाइ अल-फहदी क़िलो बि जोड़ायो हुयो। 1833 खां 1893 धारा हिकु कबीलो आबाद थियो, यानी मखदूम कबीलो आबाद थियो, जंहिं अॻिते हली दुबई खे अबू दुबई खां आज़ाद करायो। अहिड़ीअ तरह दुबई में मखदूम ख़ानदान जी हुक्मरानीअ जी शुरूआत थी, जेका अॼु ताईं जारी आहे। जीअं त 1894 खां 1966 वारे अरसे दौरान मखदूम कबीले सभ खां पहिरीं मच्छीअ जे वापार जी शुरूआत कई ऐं हुन टैक्सेशन जे इस्लाहात जी शुरूआत कई ऐं गॾोगॾु हीरनि जे वापार जी बि शुरूआत थी। पर दोस्तो, दुबई जी क़िस्मत 1966 में मुकमिल चेंज थी, छाकाणि त दुबई में उन ज़माने में तेल दरियाफ़्त थियो। अहिड़ीअ तरह उन्हनि वसीलनि खे शेख राशिद बिन सईद अल मखदूम दुबई जे तरक़ीअ लाइ इस्तेमालु कयो ऐं नंढड़े शहर दुबई खे हिकु कमर्शियल शहर बनाइण जी शुरूआत कई, जंहिंमें हिन मुख़्तलिफ़ मनसूबा शुरू कया ऐं उन्हनि मनसूबनि में पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे माण्हुनि भरपूर हिसो वरितो। ऐं उन खां पोइ शेख राशिद अल मखदूम ॿियनि कमनि सां गॾोगॾु जेके अहम मनसूबा जोड़ाया, उन्हनि में राशिद पोर्ट, जबल अली पोर्ट, दुबई ड्राई डॉक्स, दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर ऐं ॿिया केतिरा ई मनसूबा पिणु शामिल हुया। हिन वक़्तु दुबई दुनिया जो हिकु पुरकशिश शहर बणिजी चुको आहे। दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि जा माण्हू रोज़गार सांगे कमु करे रहिया आहिनि ऐं लखें सयाह दुबई घुमण वेंदा आहिनि ऐं किरोड़े रुपया दुबई कमाए थी। दुबई में जादूनुमा ऐं चरखो फेराईंदड़ बुर्जुल अरब ऐं बुर्जुल ख़लीफ़ा टावरनुमा इमारतूं पिणु ठहियल आहिनि। अहिड़ी तरह दुबई हिकु वॾो वापार जो मर्कज़ बणिजी चुको आहे। जेकॾहिं कानून जी ॻाल्हि कजे त दुबई जा क़ाइदा ऐं कानून तमामु सख़्तु आहिनि ऐं ट्रैफ़िक जो निज़ाम इंतिहाई सख़्तु आहे। दुबई जो ड्राइविंग लाइसेंस दुनिया जे कंहिं बि मुल्क में इस्तेमालु करे सघिजे थो। हिन वक़्तु दुबई दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में अरबें रुपया इन्वेस्ट करे रही आहे। जी दोस्तो, अञा ताईं मखदूम ख़ानदान जी हाकिमियत आहे ऐं मोहम्मद बिन राशिद अल मखदूम दुबई जो हुक्मरान आहे, जॾहिं त सॼे UAE जो बादशाह ख़लीफ़ा बिन ज़ियाद अल नहयान आहे। जी हाँ, इहो हुयो दुबई जे बारे में मुख़्तसर अहवाल जेको तव्हां वटि पेश कयोसीं। जी दोस्तो, कीअं लॻो अव्हांखे? जेकॾहिं पसंदि अचे त हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं सब्सक्राइब कंदा। अस्सलाम वालेकुम।